ऐं उनखे असां इसाक राय खे सुञाणूं था, राय जॾहिं इहा असांजे हिकिड़े क़िस्म जी पंहिंजी प्रकोटाई आहे, पर असांजे समाज में हिकिड़ी इहा शाइरी करी त सच लिख, शाइरी करी त सच लिख, न कूड़ लिख न कच लिख। शाइरी करी त सच लिख, न कूड़ लिख न कच लिख। लिखंदो कूड़ लिखंदे जो केरु लिखंदो? केरु क़ौमी बका ते लिखंदो? केरु क़ौमी बका ते लिखंदो? केरु सिंधु दरिया ते लिखंदो? केरु क़ौमी बका ते लिखंदो? केरु सिंधु दरिया ते लिखंदो? केरु डेम में वाह ते लिखंदो? केरु मरकज़ जा मेल लिखंदो? कूड़ लिखंदे जो केरु लिखंदो? सिंध केरु समुंड खाए थो, सिंध केरु समुंड खाए थो, सहाफ़ी अगरि ॻाल्हाए थो पंहिंजे लाइ क़बर ठाहे थो। सिंध केरु समुंड खाए थो, सहाफ़ी अगरि ॻाल्हाए थो पंहिंजे लाइ क़बर ठाहे थो। केरु कातिल जा पेर लिखंदो? कूड़ लिखंदे जो केरु लिखंदो? शाइर थी त आड़ो थी, शाइर थी त आड़ो थी, हक़ ते मर ऐं जी। शाइर थी त आड़ो थी, हक़ ते मर ऐं जी।